रेवेन्यू एम्प्लॉइज़ एसोसिएशन के मुलाज़मन जो इस्माइल चांग जी अगवानी में असिस्टेंट कमिश्नर ऑफिस का रैली कढी डिप्टी कमिश्नर सांगड़ ऑफिस ताईं एहतजाज। खबर मूजिब अगवानन इस्माइल चांग, साबिर महर, अलाबख्श बिरोही, साहिब खान मंगरियो, यूनिस कुंबर ऐं ॿियनि चयो त रेवेन्यू डिपार्टमेंट हमेशा अॻु भरो रहियो आहे। कोई बरसाती निज़ाम हुजे या को सर्वे हुजे या इलेक्शन हुजे या पोलियो हुजे, समूरनि कवन में रेवेन्यू खाते जे मुलाज़मन खे इस्तेमाल कयो वेंदो आहे। लेकिन बदकिस्मती सां रेवेन्यू खाते जे मुलाज़मन खे हर दफ़े इग्नोर कयो थो वञे। हुननि चयो त असांखे रिस्क अलाउंस, यूटिलिटी अलाउंस, फ्यूल अलाउंस ॾिना वञनि। हुननि वधीक चयो त हिन महांगाई जे दौर में पूरी नथी थिए। जल्द असांजा मुतालबा तस्लीम कया वञनि, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।